अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HR JDO न्यूज़ में आया वज़ीर नड़ असां सां गॾु अॼु मौजूदु आहे ॻोठ साहिब खान जलानी जो रिहायशी प्याली जलानी। कल्ह तक़रीबन नवाब शाह सकरंड काज़ी अहमद ऐं केतिरनि ई तालुकनि जी पुलिस गॾु करे ॻोठ साहिब खान जलानी में पुलिस हिकिड़ो वॾो रेड कयो। उन सिलसिले में प्याली जलानी असां जे HR JDO न्यूज़ जे ऑफिस में आया उन मुतलिक़ अचो त हुन खां वधीक ॻाल्हि ॿोल था कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कल्ह जेको पुलिस रेड कयो इन मां छा मिलियो एतिरी टिनि चइनि तालुकनि जी पुलिस जेका आई तव्हांजे ॻोठ में? वालेकुम अस्सलाम साईं। पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजो नालो प्यार अली आहे, पाण जलालानी आहे, ॻोठ साहिब खान जलालानी तो। कल्ह शाम तक़रीबन 4 बजे टाइम ते DSP CID पुलिस DSP मुबीन परिहाड़ 7 तालुकनि जी पुलिस 7 SHO ऐं प्लस में संदो स्क्वाड और 4 DSP ऐं संदो स्क्वाड गॾु करे तक़रीबन 400 नफ़री जेका आहे 400 जे लॻभॻि नफ़री करे मुंहिंजे ॻोठ ते चढ़ाई कई आहे। ऐं जेका सरासरी माना हिकिड़ो खणी ज़ुल्म चइजे, नाक खणी चइजे, उहो कयो वियो आहे असां सां। तव्हांखे ख़बर आहे त ZAT मैनपुरी इहा हिकिड़ी समाजी बीमारी आहे। इहा मुंहिंजे ॻोठ में न पर माना पंहिंजे सॼे तव्हांजे माना हिन सॼी सिंध सूबे में घटी में सिंध सूबे जी घटी में पाकिस्तान सॼे जी घटी में तव्हांखे बासानी दस्तियाब आहे ऐं जेको आहे सो मिली सघे थी। उहो जेको आहे हिकिड़ी समाजी बीमारी खे मतिलबु आहे त हिकिड़ी इंतकामी कार्रवाई करे मुंहिंजे ॻोठ ते 400 ॼणनि सां रेड करे चादर चौदीवारी जो तकद इस्तेमालु करे असांजे ॿारनि में असांजे माना जेको आहे सो बचनि में पुलिस घिरी पई आहे, जंहिंजे करे असांजे सॼे ॻोठ में हिरास वारो जेको आहे बराबरि छा थियो एतिरी पुलिस नफ़री आई? हा साईं, वरी सोचण जी ॻाल्हि इहा आहे त ईअं कोन्हे ऐं उन्हनि जेके अहमक माण्हू आहिनि उन्हनि जी पुठ भराई कोन थो कयां त जेके 2-4 उते मैनपुरी खपाईंदा हूंदा या वठंदा हूंदा या ॾींदा हूंदा उन्हनि जी पुठ भराई कोन थो कयां। अॼु उन्हनि ते FIR थी आहे जेको ॾाढो सुठो अमल आहे ऐं उनखे पाण खे माना जेको आहे सो पसंदि थो कयां, लाइक थो कयां त इहो अमल पहिरियां ई थियणु खपे आहे। पर ॾिसो न साईं, हाणे निकिरे छा थो असांजे ॻोठ मां उहे 4 या 5 माण्हू जिन ते FIR उहे बासानी ॿियनि बि खोड़ सारा तरीक़ा आहिनि जिन सां तव्हां शहर में ईंदे वेंदे पकिड़े पियो उन्हनि खे सॼो या असांजे थ्रू तव्हां असांजे ॻोठ जा मोज़िज़ आहिनि, असांजे ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे, उनजे थ्रू चवराए करे उहे 4-5 माण्हू असां उन्हनि खे पकिड़े पिए सघिया थो। प्लस में अचो तव्हांजी ॻाल्हि त निकितो छा आहे, तव्हां फुटेज ॾिसी रहिया आहियो जेका पाण पुलिस जी जेको आहे सो मतिलबु त कैमरामैन आहे, वीडियो आहे जेका पुलिस वीडियो ॾिनी आहे उन में हिकिड़ो सारे रंग जो हिकिड़ो कटो आहे, प्लस में ॿी हिकिड़ी पेती आहे। हा अचो त हाणे इहा ख़बर कोन थी पए त उन कटे में बि छा आहे, उन पेती में बि छा आहे। तेॾी महिल DSP साहिबु प्रेस कॉन्फ्रेंस कई, तव्हांजे साम्हूं व्यूज़ ॾिना तव्हांजे जेको आहे सो साफ़िन खे, ऐं उन में इहो बि कोन ॾेखारियो आहे त उन आया उन पेती में उन कटे में कहिड़ी भला आहे, छा पियो। सो मतिलबु त इन सॼे ड्रामे जे पोयां जेको आहे सो सॼी इंतकामी कार्रवाई था चऊं जेका DSP जे तरफ़ां कई वई आहे असां सां। चलो से जेके तव्हांजे ॻोठ मंशात फ़िरोश आहिनि, असां काफ़ी ॾींहंनि खां या महीननि खां ॿुधंदा पिया आहियूं काफ़ी चकर में सकरण पुलिस पकिड़े वई आहे, वरी लेती करे 50,000 कॾहिं 80,000 वठी छॾे था ॾियनि त इन मंशात खे जेको आहे हथी ॾियण जी वधमात कंहिंजो था न पुलिस सां को कमु करे नथो सघे। जी साईं, हाणे इहा तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो रहिया त मंशात शइ कहिड़ी आहे। एज़ ए लॉ स्टूडेंट आऊं हिकिड़ो लॉ जो स्टूडेंट आहियां, मूंखे ख़बर आहे त मंशात वारियूं शयूं जेके आहिनि से कहिड़े ज़िमरे में अचनि थियूं। मंशात हीरोइन, चर्स, ड्रग सम्झो इहे उनजे ज़िमरे में अचनि थियूं, ZAT बि उनजे ज़िमरे में अचे थी। मतिलबु त ठीकु आहे इहे शयूं अचनि थियूं, पर इहे शयूं पुलिस जे कई धरे खां सवाइ या उन्हनि जे आशीर्वाद खां सवाइ हली ई कोन थियूं सघनि। इहा तव्हांखे ख़बर आहे, सभिनी साफ़िन खे ख़बर आहे, सॼे माना जेको आहे सॼे मुल्क जे माण्हुनि खे ख़बर आहे त इहे कंहिंजी सरपरस्ती में हलंदा ऐं वरी इन्हनि माण्हुनि ते रेड थींदो आहे। इहे माण्हू आहे कि हिकिड़ो ॿ दफ़ा ॿधिजी पिया आहिनि, अरेस्ट थिया, मतिलबु उन्हनि ते FIR न थी आहे, पैसा वठी करे छॾियो वियो आहे, जंहिंजे करे माना जेको आहे सो सिलसिलो हली रहियो आहे। 2 माण्हू हिकिड़ा सफ़ा बेगुनाह आहिनि, हिकिड़ो जेको ख़ासि केली जेको बर्फ़ पियो खपाए ऐं ॿियो बि हिकिड़ो आहे मुंहिंजे काने कोई त माना सफ़ा बेगुनाह उन ते बि FIR करे छॾींदा।
न साईं, हा इहो तव्हांखे ॿुधाईंदा त 2 माण्हू आहे की बेगुनाह जेके आहिनि ॼणाए विया आहिनि। हिकिड़ो ख़ासकेरी छोकिरो आहे, ॿियो असांजो जलारानी छोकिरो आहे, दर्जी आहे जेको, उहो बेगुनाह आहे। प्लस में हिकिड़ो अॼु मूंखे FIR जी कापी मिली आहे त बहार नामी हिकिड़ो शख़्स आहे जेको, उहो बि बेगुनाह। बाक़ी जिन ते बि FIR थी आहे उहा एग्ज़ेक्ट थी आहे ऐं उहे इन धंधे में पुलिस जी सरपरस्ती सां मुलविस आहिनि। अच्छा, हींअर पोइ तव्हां छा सोचियो आहे? तव्हां छा था चवणी? तव्हां कंहिं का इंसाफ़ जी अपील था कयो? हेतिरी सारी पुलिस आई आहे, ट्रेड थियो आहे, तव्हांजे घर में पुलिस घिड़ी आहे। हाँ साईं, इन लाइ करे आउं प्रेस कॉन्फ्रेंस करे आयो आहियां, अॻु में बि करे आयो आहियां, हींअर बि तव्हांजे अॻियां प्रेस कॉन्फ्रेंस करे इहो आउं जेको आहे सो पुरज़ोर अपील थो कयां वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खां, IG सिंध खे, जंहिंखे आउं राति जेको आहे सो माना हिकिड़ी दरख़्वास्त बि लिखी चुको आहियां। प्लस में चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान गुलज़ार अली ख़ान खे बि आउं राति एप्लीकेशन लिखी चुको आहियां। सम्झो, आउं इन्हनि खे पुरज़ोर अपील थो कयां, असांजे तरह जे MNA गुलाम मुस्तफ़ा शाह खे, MPA गुलाम क़ादिर चांजो साहब खे अपील थो कयां त ख़ुदा असां ते सां इंसाफ़ कयो वञे ऐं जेको आहे सो जेका बेवाजिबी असां मुबीन परियार तरफ़ां कई वई आहे उन ते मुबीन परियार असांजे ॻोठ जे चङनि मुड़ुसनि खां एक्सक्यूज़ करे, न त एहतिजाज जो दाइरो असां वधाईंदासूं ऐं प्लस में असां कोर्ट जो दर ठरकाईंदासूं। HRJD न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।